हिंगोरजा जे ॻोठ बिरोही मां 10 महीना अॻु मुबैना तौर ते अगवा थियल 14 साला नींगर अतावला बिरोही जो अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो। न ई पुलिस उन नींगर खे बाज़ियाब कराए सघी आहे, जंहिंजे करे संदसि जा वारस मुसलसल एहतजाज कंदा रहनि था, पर संदनि जी दांह केर बि वरनाइण लाइ तयारु नाहे। जेतोणीकि सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते हिंगोरजा थाणे ते मेहरापुर जे मौलवी, मदरसे जे मौलवी ऐं बिरोही बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ 3 ॼणनि जे मथां नींगर जी अमड़ शरीफ़ा बिरोही जी फ़रियाद ते अगवा जो केस पिणु दाख़िल आहे ऐं 4 जवाबदार पुलिस वटि गिरफ़्तार आहिनि। पर उन जे बावजूदि नींगर किथे ऐं कहिड़े हाल में आहे उहा ख़बर अञा ताईं पइजी नाहे सघी। नींगर जे वारसनि नींगर जी बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि धरणो हणियो आहे। एहतजाज कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडनि था। असांजो पोटो वियो ज़िंद खणी वियो नज़ीर मुला, पोइ हुनखे अलाए काॾे खणी वियो। असांजो इहा धीउ असां राति ॾींहुं रोअण में पूरो आहे। अताउल्ला खे बश्ती मासूम खे 10 महीनो खणी वियो आहे नज़ीर मौलई जब्बार। हाणे न मञींदो ख़ुदा वास्ते चयो अफ़गानिस्तान विकिणे वा। कहिड़ो इंसाफ़ आहे? हुकूमत कहिड़ो आहे जेको असांखे असांजो पुट बि वठी विया, असांजो पुट बि खणी विया आहिनि, वरी असांखे धमकी ॾियनि था, चवनि था हाणे जेको असां FIR मां हथु खणो। इहो कहिड़ो जेको हुकूमत आहे? असांजो ईद बि हीअं गुज़री वियो, लटा बि ॾिसो, हालत बि ॾिसो, असांजो इतबार कंदो थी इहो ॻाल्हि। असांखे उहो ख़बर आहे वधीक, असांखे चवंदा कूड़ा केस कंदासीं तव्हांजे। हाणे लुकमान धमकी थो ॾिए, उनजो पुटु ॿियो वॾो आहे उहो बि धमकी थो ॾिए, असांखे रोज़ु धमकी था ॾियनि। बसि वक़्तु त हाणे ॾुखियो ॾाढो थो गुज़रे, बसि इहो गुज़ारिश आहे असांजो महिरबानी करे छोकिरो वापसि कनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुबैना तौरु अगवा थियल मासूम नींगर अतावला बिरोही जी बाज़ियाबी लाइ पुलिस इंतिज़ाम खे अञा बि वधीक संजीदगी सां क़दम खणी कोशिशूं करे नींगर खे बाज़ियाब कराए वारसनि में पखिड़ियल बेचैनी खे दूर कयो वञे। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़।